न्याणी आहे मुंहिंजी न्याणी बेवा आहे हिन जा 4 ॿार यतीम शायदि रिंद गुज़ारे वियो आहे जंहिंखे माना 13-14 महीना थी विया आहिनि हुनजे माइटनि खे माए पुठे तशरीफ़ करे कढी छॾियो आहे ऐं हिन जा जॻहियुनि ते कब्ज़ा प्लाट ते कब्ज़ा डीसी ऑफिस में कुते वांगुरु उलांदो जहिड़ो कुतो या डीसी ऑफिस। अच्छा ये टाइम घणो थियो आहे ॿुधो डेट थियो आहे डीसी कोन आयो आहे ऐं सुबुह खां वठी ईंदो अॼु कोन आयो आहे अॼु कोन आयो आहे न घणा चकर आया 2 महीना थिया नथा अचे ई कंदो मिले हा घुरायां थो जमादार मोहम्मद अली हिंद इहो अंदरि डीसी साहब जो चिमचो आहे जी तो जमादार चयो ती थो करे मूं कहिड़ो ॾोह कयो तव्हांजा किथे आहियो ऐं कने माण्हुनि चङा परियां किराया भरे ईंदो आहे फलकारा बशीर अहमद हाले पियो पियो किथां किथे बशीर अहमद हाले पियो ॻोठ किथे सिकावल यतीम न्याणीअ वठो पिने थो या ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह मूंखे बचन जो कसम आहे पिनी किराए करे चई थो या वाकियो हिकिड़ो टंडे मामन खान खां हिकिड़ो डीसी ऑफिस ते अमर आयो आहे जेको 2 महीननि खां वठी धका खाईंदो पियो हले डेट जो टाइम थी वियो आहे डीसी साहिबु आयो कोन्हे ऐं हीअ आवाम उन इंतज़ार में आहे ऐं डीसी सम्झो आवाम जो नौकर आहे पब्लिक सर्वेंट आहे पाण 1:30 बजे खां वठी न आयो आहे 2 महीननि खां वठी धका खाईंदो घुमे चाचा अॼु आउं सम्झा चाचा आउं चाहियां थो तव्हां ते वेही रहो धरणो हणी जेसि સુધી अचे न हा वेही रहो तव्हांजो हक़ आहे राइट आहे डीसी साहिबु तव्हां ॾिसो ई आवाम तव्हां लाइ दरबदर थींदी रहे न न हू साम्हूं बंगलो साम्हूं आहे न न हू जो डीसी त हू वेठो आहे छो कोन थो हुजे साम्हूं वेठो आहे न ऐसी कमरे में सुता पिया असीं कड़े गर्मी बचण खे रहंदा आहियूं पर ऐसी कमरे में सुता पिया सही आहे ही आवाम बि डीसी साहिब जे इंतज़ार में जीअं आवाम अॼु ऐं चवां थो उमेद त डीसी साहिबु तव्हां पंहिंजे टाइम सां तव्हांजो 9 बजे जो टाइम आहे 5 बजे સુધી तव्हां टाइम ॾियो